नाज़रीन हिन वक़्तु मां मौजूदु आहियां फिल्टर रोड ते, जॾहिं त हीअ रोड जेको आहे घारो खां फिल्टर वेंदो आहे ऐं हिते जो जेको MP आहे जेको हाजी अली हसन ज़रदारी जंहिंजी महिरबानी सां हीअ हिन रोड जो टेंडर पास थियो आहे घारो खां फिल्टर ताईं 9 किलोमीटर जो, जंहिंजो कमु जेको आहे तमामु तेज़ी सां जारी आहे ऐं हिते जा जेका माण्हू आहिनि ऐं उन में ख़ुशीअ जी लहर पखिड़िजी वई आहे ऐं हुनजे हिते जा माण्हू उनजो चवणु आहे त हीअ रोड 50 साल पहिरीं तामीर थियो, जेको हिन वक़्तु घारो टाउन जो चेयरमैन जेको जाम अहसान जोखियो जी कोशिशि सां खां हीअ टेंडर पास थियो। वधीक अचो त हिते जा माण्हू हुन सां ॻाल्हि ॿोल कंदियूं, उनजो छा चवणु आहे? रहमान रहीम, जेकब न्यूज़ जे तरफ़ खां दोस्त आया आहिनि असां खां इहो हाल वीचार वठण त हिन वक़्तु जेको घारे जे इर्द गिर्द घारे जे अतराफ़ जे अंदरि जेके रोड फिटल डठल काफ़ी अरसे खां वठी, जीअं असां जंहिं रोड ते हिन वक़्तु बीठा आहियूं फिल्टर रोड घारे खां केडी रोड जे नाले सां बि सॾियो वेंदो आहे, जेको ॿुधण में आयो त 50 साल थी विया तंहिंखां पोयां हिन वक़्तु जेको ठहियो आहे। ऐं इन 50 साल जे दौरान जेको इन जे अंदरि जेका माण्हू जी हालत हुई, बीमार माण्हू मुसीबतनि में फाथल, जॾहिं बरसातनि जे टाइम में माण्हू परेशान हूंदा हुआ ऐं बीमारी जी सूरत हाल जॾहिं ईंदी आहे त उन हालत में माण्हू वीचारा परेशानीअ जे सूरत में जेको अस्पतालनि ताईं पहुचंदा हुआ ऐं उनखां अलावा ॿिया ॾोह वग़ैरह बि हिते घणा थींदा हुआ। पर हिन वक़्तु जेको बिलख़ुसूस असां शुक्रियो अदा कंदासीं जाम अहसान साहब जिन जो, जिन जे तवसुस सां, जिन जी कोशिशुनि सां अल्हम्दुलिल्लाह असांखे हीअ जेको केडी रोड फिल्टर ताईं जेको रोड मिलियो आहे तमामु बहितरीनु, जंहिंमां जे आवाम जेका आहे तमामु ख़ुशि आहे, आवाम खे सहूलियत मिले पई, आवाम खे रिलीफ मिले पियो, त आवाम दुआगू बि आहे। त असां त असांजे जेतिरा बि उमेदवार आहिनि, जेतिरा बि असांजा सियासी लीडरान आहिनि, उन्हनि खे बि इहा गुज़ारिश कंदासीं त दोस्तो ॾिसो असांजे हिन इलाइक़े जे अंदरि जेको जाम साहब तरक़ियाती कम कया, बिल्कुलु घारे जे अंदरि जेके तरक़ियाती कम थिया आहिनि, गटर नाला गलियूं घटियूं, उन खां अलावा जेको हीउ मेन रोड जेको हींअर ठहे पियो, इहो तमामु हिकिड़ो बहितरीनु आवाम जे लाइ सहूलियत आहे। असां इन जे लाइ शुक्रियो अदा कंदासीं ऐं बिलख़ुसूस पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे असांजे तक जे MP साहब हाजी अली हसन ज़रदारी साहब जे कोशिशुनि सां, उनजी बजट मां ऐं असांजे जाम साहब जूं तमामु घणियूं कोशिशूं, जेको हिन वक़्तु असांजे घारे जो चेयरमैन बि आहे। अस्सलाम वालेकुम दादा, जीअं त असां हीउ घारो हमेशह जेको सो माना तरक़ियाती कमनि जे लिहाज़ सां हमेशह पुठिते पियल हो। हींअर जेको सो असांजे 50-60 सालनि खां पोयां जेको हीउ रस्तो जेको घारे खां वठी फिल्टर ताईं टूट फूट जो शिकार हो, जंहिंजे करे जेको असीं तमामु परेशान हूंदा हुआसीं ऐं हर जॻह था गटर खुलियल, हर जॻह था पाणी ऐं परेशानी आवाम हुजे, चाहे शहरी हुजे चाहे ॻोठाणे हुजे, हमेशह परेशान आहे। पर हींअर साईं अहसान साईं गौराम जा असीं तमामु थोराइता आहियूं, जिन असांखे हीउ हिकिड़ो रोड घारे खां वठी फिल्टर सुधी जेको त हुनजो कमु तेज़ीअ सां जारी आहे, इंशाअल्लाह त जारी सारी रहंदो ऐं असीं जाम गौराम जे अहसान जा अहसानमंद रहंदासीं। असां जाम अहसान चेयरमैन टाउन कमेटी घारो जा बेहद शुक्रगुज़ार आहियूं, जंहिंजी महिनत ऐं काविशनि सां घारो खां फिल्टर ताईं तक़रीबन 9 किलोमीटर रोड जेको 50 साल अॻु में तइमीर थियो हो, हाणे हिन वक़्तु जाम अहसान साहब जी कोशिशनि सां इहो रोड तइमीर थियो आहे, जेको इंशाअल्लाह ताला 3 महीने खां अॻु ताईं मुकमल थींदो। असां जाम साहब जा बेहद घारे वारा शुक्रगुज़ार आहियूं, जिन जी महिनत सां हीअ रोड असांखे तइमीर थी मिली रहियो आहे। बेहद नवाज़िश। शिराज चांडियो सां गॾु हक़ नवाज़ चांडियो, जेकब न्यूज़ ठट्टो।